बरसात पई आहे, मौसम खुशगवार बणिजी वई आहे। मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि मां अपडेट तव्हांखे ॾींदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर तेज़ हवा सां गॾु बरसात पई आहे। मौसम इंतहाई खुशगवार बणिजी वियो आहे। गर्मीअ जो ज़ोर बि ख़तमु थी वियो आहे। काज़ी अहमद, शहदादपुर, चूंडको, दादू, कुंभ, अकरी चौदगी, करोंडी, फैज़गंज ऐं खैरपुर में बरसात पई आहे। झोल, बांधी, दरिया खान मरी, कोटलालू, कोटडिजी, सेठारजा, राणीपुर, गंबट ऐं टंडो मस्ती में भी बरसात पई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां गॾु हिकु भेरो ॿीहर बरसात पई आहे। मौसम खुशगवार बणिजी वई आहे। गर्मीअ जो ज़ोर बि टुटी वियो आहे। काज़ी अहमद, शहदादपुर, चूंडको, दादू, कुंभ, अकरी चौदगी, करोंडी, फैज़गंज ऐं खैरपुर में बरसात पई आहे। झोल, बांधी, दरिया खान मरी, कोटलालू, कोटडिजी, सेठारजा, राणीपुर, गंबट ऐं टंडो मस्ती में भी बरसात जो सिलसिलो जारी आहे। काज़ी अहमद मां अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह रखियो सियाल खां। अल्लाह रखियो सियाल, छा अपडेट्स आहिनि बरसात जा? जी बिल्कुल, सिंध के मुख़्तलिफ़ ॿियनि शहरनि जीअं काज़ीअमद में पिण तेज़ हवा सां बरसात जो जेको सिलसिलो उहो जारी आहे। थोरी देरि अॻु में काज़ीअमद में जेका वॾी बरसात, जेका वॾे फुड़े सां बरसात पई, बरसात पवण सां ई जेका बिजली जो निज़ाम जेको आहे उहो त धरम बरम रहिजी वियो। पर जेके फुटी जा जेके आबादगार या जेके वापारी आहिनि उन्हनि खे वॾो नुक़सानु पियो आहे। छो त बरसात जेका हाणे जेका फुटी जेका लथी आहे, फुटी जो फ़सुलु हुन में बरसात पवण करे फुटी जेका उहा ख़राबु थियण वई आहे। उन हवाले सां जॾहिं आउं तव्हांखे ॿुधायां त काज़ीअमद में हिन महिल जेका बरसात जेका उहा बदस्तूर जेका जारी आहे। वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जेका पवे पई। बरसात जी सूरत में जेको मवासिलात जो निज़ाम जेको आहे उहो बिल्कुलु दरम बरम थियल आहे। जी अल्लाह रखियो सियाल, महिरबानी अव्हांजी। काज़ी अहमद मां अल्लाह रखियो सियाल वधीक तफ़सील ॾेई रहियो हो। काज़ी अहमद ऐं भरपासे जे इलाइक़नि में तेज़ बरसात पई आहे, जंहिंखां पोइ मवासिलाती निज़ाम बि डावाडोल थी वियो आहे। गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसम इंतहाई खुशगवार बणियल आहे, पर आबादकारनि परेशानी जो इज़हार कयो आहे काज़ी अहमद में, छाकाणि त वणनि जो जेको पोखियल फ़सुलु आहे, तेज़ बरसात सबबि उन फ़सुल खे नुक़सानु पहुची रहियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां गॾु बरसात जो सिलसिलो हिकु भेरो ॿीहर शुरू थी वियो आहे। केतिरनि ई शहरनि में तेज़ तूफ़ानी बरसात जे करे मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो आहे। काज़ी अहमद, शहदादपुर, चूंडको, दादू, कुंभ, अकरी चौदगी, करोंडी, फैज़गंज ऐं खैरपुर में बरसात पई आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अपडेट अव्हां सां शेयर कयूं पिया। झोल, बांधी, दरिया खान मरी, कोटलालू, 60 मेल, कोटडिजी, सेठारजा, राणीपुर, गंबट ऐं टंडो मस्ती में भी तेज़ बरसात पई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां अपडेट अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात जो सिलसिलो हिकु भेरो ॿीहर शुरू थी वियो आहे। गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसम जेको आहे उहो खुशगवार बणियल आहे। फैज़गंज मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर रियाज़ सोलंगी हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते आहे। रियाज़, अपडेट कजो, फैज़गंज में बरसात पई आहे? जी महताब, बिल्कुल फैज़गंज तालुके जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में तेज़ तूफ़ान सां गॾु बरसात पई आहे। बरसात एतिरी तेज़ हुई जो हेठियां जेके इलाइक़ा आहिनि उते बरसात जो पाणी दाख़िल थी वियो आहे। दुकाननि ऐं घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। कुझु देरि बरसात, हिकु कलाक जे दौरान बरसात पई। एतिरी तेज़ बरसात हुई जो पाणी हेठियनि इलाइक़नि में बीहजी वियो आहे। बिजली जो जेको मवासिलाती निज़ाम आहे उहो धरम बरम थी वियो आहे। इन बरसात सां वण जेके आहे, वण जो फ़सुलुनि खे सख़्तु नुक़सानु पिया, छाकाणि त हींअर फैज़गंज तालुके में वणनि वारो फ़सुलु जेको तयारु हुई, फुटी बि हींअर तयारु थियल हुयूं। आबादगार जो मौक़ो आहे त इन बरसात में वणनि खे नुक़सानु पहुतो आहे। बाक़ी जेके ॿिया फ़सुल आहिनि, भाॼियूं आहिनि, ॿिया फ़सुल आहिनि, उनखे फ़ाइदो रखियो आहे। गर्मी वारो ज़ोर जेको आहे उहो इन बरसात खां पोइ टुटी वियो आहे। जी महताब, ठीकु आहे। रियाज़ सोलंगी, महिरबानी अव्हांजी अपडेट करण जे लाइ। फैज़गंज ऐं भरपासे में भी तेज़ तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी आहे। रियाज़ सोलंगी ॿुधाए रहियो त हिकु पासे वण जो जेको तयारु फ़सुलु आहे फुटीअ जो, उनखे इन तेज़ तूफ़ानी बरसात सबबि नुक़सानु पहुतो आहे। ॿियूं जेके फ़सुल आहिनि ॿिया, उन्हनि खे फ़ाइदो जेको आहे उहो पहुची रहियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि मां अपडेट अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां गॾु बरसात जो सिलसिलो हिकु भेरो ॿीहर शुरू थी वियो आहे। गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसम इंतहाई खुशगवार बणिजी वई आहे। खैरपुर मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर इरफान फुलपोटो असां सां टेलीफोन लाइन ते आहे। इरफान,
खैरपुर ऐं भरपासे में बरसात पई आहे, अपडेट छा आहिनि? जी, खैरपुर में मुसलसल शदीद गर्मी खां पोइ तेज़ हवाउनि सां बरसात पवण खां पोइ गर्मी जो ज़ोर जेको आहे उहो टुटी वियो आहे। जॾहिं त बरसाति पवण सां मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। खैरपुर ऐं उनजे आसपास वारनि इलाइक़नि लुकमान, टेड़ी, बबलो, शादी शहीद, कोट बंगलो, कोट बीजी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति पवण सबबि शहर जा रोड रस्ता पाणीअ में बुॾी विया आहिनि। जॾहिं त बरसाति पवण सबबि बिजलीअ जो जेको निज़ाम आहे उहो केतिरनि ई कलाकनि ताईं गरम भरम थी वियो आहे। खैरपुर ऐं उनजे आसपास वारनि इलाइक़नि में गुज़िरियल केतिरनि महीननि खां बरसाति न पवण सबबि खैरपुर में शदीद गर्मी शुरू थी वई, जंहिं सबबि माण्हुनि जो साह मुठि में पइजी वियो। हाणे बरसाति पवण सबबि माण्हू जेको आहे सो ख़ुशीअ वेठा ॿाहिरि रोडनि ते निकिरी आया आहिनि। जी इरफान फुलबुटो, महिरबानी अपडेट करण जे लाइ। गंबट में भी तेज़ तूफ़ानी बरसात पई आहे। गंबट में टाइम न्यूज़ जो रिपोर्टर हफ़ीज़ मंगी असां सां टेलीफोन लाइन ते। हफ़ीज़, अपडेट कजो बरसात के हवाले से। जी, गंबट में तेज़ हवा का तेज़ तूफ़ानी जेका है वह बारिश पई है। बारिश सबब गंबट जा शहर जा रस्ता आहिनि उते हिन वक़्तु बारिश जो पानी है वो सलान वांगुरु पइजी वियो आहे। जंहिं करे मुसाफ़िर आहिनि या शहरी आहिनि या अस्पताल में ईंदड़ वींदड़ मरीज़ आहिनि उन्हनि खे तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि उहे दरपेश आहिनि। हिन वक़्तु भी गंबड़ जा रानीपुर रोड है, स्टेशन रोड है, अगला मार्की रोड है, खोड़ा रोड है, उन्हनि ते गोॾे जो बारिश जो पानी है वो भीजी वियो आहे। हिन वक़्तु फ्लाइट बंद होने के करे म्यूनिसिपल इंतजामिया ऐं पब्लिक इंतजाम है उन्हनि डिस्पोजल भी बंद करे छॾियूं आहिनि ऐं रखियल जनरेटर आहिनि बारिश पवण खां पोइ उहे भी स्टार्ट न पिया थियनि। जंहिं करे बारिश जो पानी है वो तलान वांगुरु पइजी वियो आहे। माण्हू आहिनि उहे बारिश के पानी में गुज़रिया आहिनि ऐं शहर में कारोबारी माण्हुनि जा दुकान आहिनि बारिश जो पानी जो है वो गोॾे जहिड़ो बीहण करे उन दुकाननि में अंदर पानी जो है पइजी वियो आहे। माण्हुनि जे घरनि में अंदर जो है वो पानी पइजी वियो आहे। हिन वक़्तु जेका बारिश है उहा हिन वक़्तु बि हलंदड़ आहे ऐं हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायां त लाइट जो आहे बारिश पवण खां पोइ उहा बि मुकमल तौर बंदि थी वई आहे। तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु वणनि जो फसल है बारिश सबबि उन वण जे फसल के है वो कापारी धक रखियो आहे। जंहिं करे आबादगारनि जा उहे मथे ते हथ अची विया आहिनि। आबादगार पिणु दाहूं कनि पिया त बारिश के करे असांजो तमामु घणो है वो नुक़सानु थियो आहे ऐं हुकूमत खे घुर्जे त असां सां है वो अदालो कयो वञे। ऐं हिन वक़्तु भी गंबड़ जूं 5 खां 7 डिस्पोजल आहिनि उन मां हिकु बि है उहा हली न आहे थी। जी ठीक है, हफ़ीज़ मंगी, मेहरबानी अपडेट करण जे लाइ। गंबट में भी तेज़ तूफ़ानी बरसात खां पोइ मवासिलाती निज़ाम जो है वो भी डिस्टर्ब थो है। बिजली गायब है जैसे करे पंपिंग के स्टेशन आहिनि डिस्पोजल्स जो पानी निकाल कंदा आहिनि उहे न हली सघिया आहिनि। गंबट ऐं भरपासे में बरसात जो पानी जमा थी वियो आहे। कुन्नी में अपडेट्स वठूं था टाइम न्यूज़ के रिपोर्टर अनिल कुमार मकवाणा का। अनिल, छा अपडेट्स आहिनि तव्हां वटि बरसात के हवाले से? बिल्कुल मेहताब, कुंडरी शहर ऐं भरपासे इलाइक़नि बुस्तान, टोबाशाख, पकोमोर, ढड्रो, चीलमंद, महमूदाबाद ऐं मेमण कुंडरी समेत अक्सर इलाइक़नि में तेज़ तूफ़ान ऐं खीवन तोड़े गजगोड़ सां गॾु बरसाति पई है। जेका कुछ कलाकनि खां बरसाति जेका उहा जारी रही। बरसाति बाद जेको काफ़ी ॾींहंनि खां गर्मी जो ज़ोर हो वो टुटी वियो। मौसम जेका है वो तमामु वणंदड़ बणिजी वई है। ॿिए पासे बरसाति बाद बिजली जेको बंदि थी वई। माण्हुनि पारां सुकण लाइ जेके मिर्च ऐं थोरे ॿियूं जेके फसल हुआ खरनि में रखियल हुआ उहे बि बरसाती पानी में लुड़ी आहिनि। तव्हांखे ॿुधाइण लाइ त कुंडरी शहर जे जेके अक्सर बाज़ारुनि में बरसाति बाद जेको बरसाती पाणी आहे उहो रोडनि ते तलान जी शिकल में बीजी वियो आहे। जॾहिं त ॿिए पासे जेके आबादगार आहिनि उहे मिर्च ऐं फूटी जो फसल खे पोइ नुक़सानु रसण जो अंदेशो ॿुधाए वञे। इन सिलसिले में असांजे आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं जेके हारी तबिको उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणो त जेका गुज़िरियल हफ़्ते खां बरसाति जो सिलसिलो जारी हुजण करे असांखे वॾो नुक़सानु रसियो आहे। जॾहिं त खरनि में पियल हज़ारे मण मिर्च पिणु ख़राबु थियण लॻा आहिनि। पर बीठल जेका फसल आहे उनजी चूंड बि न थी सघी आहे। जंहिं करे बीठल फसल तोड़े मिर्च ऐं फूटी जो फसल ख़राबु थियण जो ऐं लखे रुपया नुक़सानु पिणु ॿुधाए वञे। ॿिए पासे मिताब जेका एशिया जी सभु खां वॾी मिर्च मंडी आहे कुंडरी उनजे अंदरि बि जेके मिर्चनि जा खोरा वग़ैरह लॻल हुआ वापारी तोड़े जेके माण्हू मिर्च वठी आहे उहो बीठल हुआ त जेका बरसाति ओचितो पई ऐं बरसाति बाद जेके मिर्च हुआ उहे पिणु उन्हनि में लुड़ी विया आहिनि। जी ठीक है, अनिल कुमार मकवाणा, मेहरबानी असांजी अपडेट करण जे लाइ। शहदादपुर में टाइम न्यूज़ जो रिपोर्टर हमीद खोसो भी असां सां टेलीफोन लाइन ते आहे। हमीद, अपडेट कजो बरसात के हवाले से। जी बिल्कुल, इलाइक़नि में केतिरे ॾींहं खां वठी जेको गर्मी घुटो मौसम हुई खां पोइ बरसाति
गर्मी जो दौर है जैसे जेका बिजली है वह मुअतल थी वही है। काफ़ी ॾींहं खां वठी बरसात बरसात जा शराब में काफ़ी ॾींहं बरसात शहरी हुआ उहे जेके बरसात लाइ फिकी विया हुआ गांव अॼु ज़ोर बरसात जो वसारो थियो आहे पर उन खां पोइ जेका बिजली आहे उहा मुअतल थी वई आहे जंहिं सबबु ठीक है हमीद खोसो, मेहरबानी वांजी अपडेट करने के लिए। शहदादपुर में टाइम न्यूज़ के रिपोर्टर हमीद खोसो अपडेट करे रहियो त काफ़ी अरसे खां पोइ शहदादपुर में बरसात पई है। तेज़ तूफ़ानी बरसात खां पोइ मौसम इंतहाई खुशगवार बणिजी वियो आहे, पर बिजली जेका आहे उहा मुकम्मल तौर ते शहदादपुर ऐं भरपासे जे इलाइक़नि मां गायब आहे। बाढे मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर वहीद गाहो भी असां टेलीफोन लाइन ते आहे। वहीद, अवां वटि छा अपडेट्स आहिनि बरसात जा? जी बिल्कुल महताब, बाडरे में भी शदीद गर्मी ऐं बुट वारे माहौल खां पोइ काफ़ी अरसे खां पोइ अॼु बरसात पई आहे, जंहिं करे मौसम इंतहाई खुशगवार थी वई आहे। जॾहिं त बाडरे ऐं उनजे आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि सीअड़, सामटिया, बगी ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते पिणु ज़ोरदार बरसात जो जेको वस्तारो आहे उहो हिन वक़्त ताईं जारी आहे। जॾहिं त बरसात पवण सबबि बिजली जो जेको निज़ाम आहे उहो दरम भरम थी वियो आहे। जॾहिं त काफ़ी वक़्त खां पोइ जेका इहा बरसात पई आहे, माण्हू जेके आहिनि शहरी उहे ॿाहिरि निकिरी हिन बरसात मां लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे टोलनि जी सूरत में शहर ऐं उनजे आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उते जेको आहे सो वञी इंजॉय करे रहिया आहिनि। जॾहिं त जेको आहे सो बरसात जे करे शहर में जेको आहे उहो पिणु पाणी जमो थी वियो आहे। अञा पाणी जे निकाल लाइ जेको आहे हिन वक़्त ताईं को बि उहो इंतज़ाम जेको आहे मुकमल न कयो वियो आहे, जंहिं करे शहर में जेको आहे माण्हुनि खे पिणु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जी वहीद गाहो, मेहरबानी अपडेट करने के लिए। बाढे ऐं भरपासे में तेज़ तूफ़ानी बरसात जेका आहे उनजो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि मां अपडेट्स तव्हांखे ॾियूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर तेज़ हवा सां गॾु बरसात शुरू थी वई आहे। मौसम इंतहाई खुशगवार बणिजी वई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि मां रिपोर्टर्स पारां अपडेट कयो वियो आहे त मवासिलाती निज़ाम जेको आहे उहो दरम भरम थी वियो आहे। बिजली गायब थी वई आहे, जंहिंजे करे पंपिंग स्टेशन ख़ासि तौर ते जेके डिस्पोज़ल्स पाणी जे निकाल जे लाइ हुजनि था उहे न पिया हलनि, जंहिं करे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो पाणी जेको आहे उहो बीहजी वियो आहे। कुंडी में गजगोड़ सां गॾु तेज़ बरसात पई आहे। शहदादपुर में बारिश खां पोइ बिजली जेका आहे उहा गायब थी वई आहे। फैज़गंज ऐं 60 मील वारनि इलाइक़नि मां अपडेट कयो रिपोर्टर्स ऐं ख़ासि तौर ते काज़ी अहमद मां रिपोर्टर अपडेट कयो त उते तेज़ तूफ़ानी बरसात जे करे वणनि जो जेको तयारु फ़सुलु आहे उनखे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे।